इन वक्त वाईपांदी हॉस्पिटल में मौजूद आहियूं जिते जेके आहिनि सवें जेके आहिनि डायरिया जा मरीज़ अचनि पिया ऐं हिकिड़ो डॉक्टर मुक़ररु थियल आहे। गुज़िरियल ॾींहुं में जेको आहे 80 खां प्लस जेके आहिनि अंगखर थियो डायरिया ऐं जेके आहिनि गेस्ट्रो जो, पर डॉक्टर हिकिड़ो मुक़ररु आहे ऐं उनखां अलावा जेके आहिनि 10 डिलीवरियूं थियूं आहिनि। उन 10 मां जेके आहिनि 5 ॿारड़ा फोत थी विया आहिनि ऐं 2 जेके आहिनि गेस्ट्रो जा जेके मरीज़ आहिनि उहे फोत थी विया आहिनि। सहूलियतुनि जी न हुजण सबबु हितां जा मरीज़ जेके आहिनि दरपदर आहिनि ऐं ॿोॾि खां पोइ जेका आहे डायरिया ऐं जेको हिननि शिकिल अख़्तियार कई आहे, जंहिं करे मरीज़ हितां जा सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां हितां जे माण्हुनि सां ऐं डॉक्टर ऐं अमले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। इतना सहूलत कहिड़ी है, बस पट्टी कर मूंखे वञो घर। दवा कान्हे। अच्छा, डॉक्टर असांखे ॿुधाई कोन्हे। डॉक्टर असां जानमा में जिसकाणी के इतां कुझु कोन मिलिया। इतां कुझु न। कीअं रोड रस्ता कोन्हे। अच्छा, ते कीअं डपायो? कीअं डपायूं? बस ये रस्ते किरदे साइकिल मोटर ते रोड कोन्हे, कच्चा ॾही। इतां कुझु कोन मिलदा। इतां कुझु नहीं मिलता, का शइ कान्हे मिली असांखे त। वसियत है कान, आवन वञण दा रस्ता है कोन। पानी लगे पेन, गप्पा किचा असां मंडे या कियां धुप ते कुछ कोन ही था। असांजी केरु करे सी? दवाई कोन मिलिया। दवायां कहिड़ियां मिलसन? पटी किती भगे वेंदन। अच्छा, बस डॉक्टर हिकड़ा है ना, हिकड़ा रश वीचारा ओकू देखे केॾे वञे उहो। ये गेस्ट्रो वगैरह थी वियो आहे। 2-3 हिकु अहिड़ा मरीज़ हुया जेके ॿाहिरि कोशिशि करे खणाइण जी, यानी कि सफ़ा सीरियस हुया। उन्हनि खे खणाइण जी कोशिशि पिया कनि त गाॾी सुवारी न आहे। अॻे हू ॿुॾल आहिनि, असां बि अॻे ॿुॾल हूं। हींअर बि यानी कि नंढियूं जेके ड्रिपूं आहिनि ॿारनि जूं या डायरिया जूं जेके दवाऊं आहिनि, ORS वग़ैरह इहे हिते मौजूदु आहिनि। बहरहाल कैनोला वग़ैरह या नंढी सिलाइज़ जेके थेलियूं आहिनि उहे मौजूदु न आहिनि। जीअं असांखे तमामु घणी ॾुखियाई थिए। उहो जेको असांखे लिखी ॾिनो आहे डॉक्टर सां, उहे ॿाहिरां वठी आया आहियूं। उहो 5 रुपए जी अहिड़ी ॻाल्हि न आहे। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त वॾियूं जेके शयूं आहिनि 2, 250, 300 जूं, 500 जूं, 1000 जूं, उहे ॾियनि त बहितर आहे। असां हिकु वेलो खायूं था, हिकु वेलो नथा खायूं। बहरहाल असां परेशान आहियूं। ख़ुदा गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त हिते जेके ॿारनि लाइ असांखे नंढड़े ॿारनि लाइ उते असांखे दवाऊं वग़ैरह ॾियनि त बहितर आहे। लेबर घटि आहे, डॉक्टर साहब हिकिड़ो आहे। केॾीमहिल कॾहिं हूंदा आहिनि, केॾीमहिल कीअं। छोकिरा बि आहिनि जेके किनोला विनोला, उन्हनि ते बि वॾो बोझ आहे। छो जो असांजो वॾो एरियो आहे, माण्हू तमामु घणा आहिनि हिते, यानी डॉक्टर ऐं इन्हनि छोकिरनि जी ज़रूरत आहे जेके कंपाउंडर आहिनि। तव्हां सम्झो था हिकिड़ो डॉक्टर काफ़ी आहे हिन इलाइक़े जो? न साईं, हिकिड़ो न आहे, हिते 4 डॉक्टरनि जो कमु आहे। मां जेको आहे सो 3 ॾींहंनि जे लाइ हिते आयो आहियां, डेप्यूट कयो वियो आहे। त कल्ह जेका ड्यूटी हुई उहा डॉक्टर जेको आहे सो रुस्तमानी साहब जी ऐं प्लस में डॉक्टर अकबर, हिते इंचार्ज जेको आहे सो डॉक्टर अकबर आहे। तो कल्ह जेको आहे सो जेके डायरिया जा केसिस हुआ उहे DM साहब आहे, उहो उनखे उन रिपोर्टेड कया हुआ 50-55 जे लॻभॻि ॿुधाए पियो। हाणे अॼु जेका पोज़ीशन आहे, अॼु एतिरी सीवियरिटी कान्हे का, कंट्रोल थी वियो आहे। असां वटि कल्ह मेडिसिन DM साहब जेको आहे हिते गाड़ी भरे सॼी ॾी वियो आहे। उहा बि तव्हां ॾिसो भली, स्टोर वग़ैरह हे उहो सॼो मेंटेन थी वियो आहे। बाक़ी हाणे जेका सीवियरिटी आहे उहा माना शिदत जेका आहे उहा हींअर घटिजी वई आहे, कंट्रोल थी वियो आहे। बाक़ी हाणे हीअ आहे वाटर बॉर्न डिज़ीज़ हिते बि आहे, या ॿिया जेके सेंटर आहिनि स्पेशली जेके काछे जा, उते स्प्रेड थी आहे, ब्रेक थियो आहे। उन लाइ मां DM साहब खे अॻु में बि असांजी कासिम जमाले में कैंप थी, उते मां हुनखे बिफोर ई जेको आहे सो रेन खां अवल ई चयो साईं जेको आहे ब्रेक हिते माना परे जमाली में बि थियो आहे ऐं हिते बि थियो आहे। बहरहाल कंट्रोलेबल आहे। तव्हां हितां जे माण्हुनि ऐं स्टाफ जूं ॻाल्हियूं ॿुधो, हिननि जो चवणु आहे त हिते जेके आहिनि हॉस्पिटल में जेको आहे ॿोॾि खां पोइ जेको आहे डायरिया हिननि जेको कर खयो आहे, जंहिं करे हिते जेका मेडिसिन न हुजण जे करे हितां जा माण्हू जेके आहिनि अॻु में जिन्हनि जा घर माल मता सभु शयूं तबाह थी विया आहिनि, उहे कंगाल थी विया आहिनि ऐं जेका आहे मेडिसिन ॿाहिरियां वठणी थी पए ऐं सख़्तु परेशान आहिनि। ऐं जेको सीरियस मरीज़ आहे जेके डायरिया जा ऐं जेके आहिनि 2 खां 3 माण्हू जेके फोत थी विया आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि रेफर कया पिया वञनि, हिकिड़ो डॉक्टर मुक़ररु आहे, जंहिं करे हॉस्पिटल में माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हेॾो सारी पसगिरदाई जेका आहे काछी ऐं वाईपांदी जा सवें ॻोठ आहिनि, उन्हनि जो मुतालबो इहो आहे त फौरी तौर ते जेके आहिनि वधीक डॉक्टर मुक़ररु करे बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन दोदो बिरहमानी सां गॾु आबिद लाशारी, टाइम न्यूज़ वाईपांदी।